मलीर जे बाबा अकबर बलोच मेमोरियल हॉल में खुशियन ऐं गुलनि जी वर्खा। अवामी प्रेस क्लब मलीर पारां सिंधी अदबी संगत जी नऊं चूंडियल अहदेदारनि ऐं सेक्रेटरी मुजीब सिंधी समेत पूरी काबीना जे मान में एक शानदार आजियाणे तकरीब मुनक़िद कई वई। हिन वक़ार वारी तकरीब में मलीर, गुलशन हदीद, पिपरी ऐं चौकंडी समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि जे अदीबनि, शाइरनि, सियासी समाजी अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। नऊं चूंडियल अहदेदारनि खे सिंधी सक़ाफ़त जो तोहफ़ो अजरकूं पारायूं वयूं ऐं गुलनि जा हार पेश करे खीन वाधायूं ॾिनियूं वयूं। तकरीब खे ख़िताब कंदे अॻवाननि सामी मेमण, ख़ुदा ॾिनो शाह, मुजीब सिंधी ऐं ॿियनि चयो त अदब ऐं सहाफ़त समाज जा उही ॿ अहम थंभ आहिनि जेकी अवाम में शऊर ऐं सजागी पैदा कनि था। अॻवाननि उम्मीद ज़ाहिर कई त नई काबीना मलीर जे अदबी माहौल खे वधीक सघारो बणाईंदी ऐं नौजवान नस्ल खे सिंधी ॿोली ऐं अदब सां जोड़ण लाइ पंहिंजो भरपूर किरदार अदा कंदी। तकरीब में इनायत शाह, सिकंदर सरवाण, अमृता डाहरी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कंदे नऊं अहदेदारनि खे मुबारकूं ॾिनियूं। शिरकत कंदड़नि अहिड़े आजियाणे खे अदब ऐं सहाफ़त जे विच में हिकु मुस्बत रिवायत क़रार ॾिनो।